बॉलीवुड जे नए फिल्म धुरेंदर पाकिस्तान में हंगामो बर्पा करे छॾियो आहे। उन जा काफ़ी वजह आहिनि। उन फिल्म जो ट्रेलर जीअं रिलीज़ थी वियो, इंडिया जो बॉलीवुड जो फिल्म धुरेंदर पाकिस्तानी मीडिया ते बहस जो मौज़ू बणिजी वियो। उन में काफ़ी अंसर शामिल कया विया आहिनि। फिल्म में कुझु किरदार शामिल कया विया आहिनि, जिन जे रोल खे ॾिसी करे पाकिस्तानी हुकूमती हल्का, पाकिस्तानी इदारनि जा हल्का, पाकिस्तानी मीडिया ऐं पाकिस्तानी अवाम ॻणती जो इज़हार करे रहियो आहे। धुरेंदर फिल्म में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे चेयरमैन मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे तस्वीर खे ॾेखारियो वियो आहे। उन खां अलावा चौधरी असलम, जेको कराचीअ जो हिकिड़ो कोप हो, जंहिंखे हमेशह शक जे निगाह सां ॾिठो वियो। चौधरी असलम खे हिकु बेड कोप बि चवंदा हुया, ऐं काफ़ी जॻहनि ते चौधरी असलम अहिड़ा कम बि कया जंहिं उन लियारी गैंग वग़ैरह खे कंट्रोल बि कयो कंहिं हद ताईं। हाणे उन फिल्म में रहमान डकैत जो जेको आहे सो किरदार बि रखियो वियो आहे। रहमान डकैत उहो माण्हू आहे जंहिं 18 अक्टूबर 2007 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं परदेस खां पाकिस्तान आई ऐं उनजो जेको ट्रक ते जुलूस कढियो वियो, उते बम धमाको थियो। इहो रहमान डकैत हो जंहिं मोहतरमा खे उतां कढी गाॾी पाण ड्राइव करे 16 घिटियुनि मां गाॾी बिलावल हाउस खाए वियो। उन खां अलावा जेको आहे सो पाकिस्तानी इदारनि यानी ISI जी चीफ खे हिकु विलियन जे रोल में ॾेखारियो वियो आहे। उन खां अलावा जेको राह जो अॻूणो चीफ आहे अजीत दोवल, उन जे कैरेक्टर खे बि हिन फिल्म में ॾेखारियो वियो आहे। ऐं जेके संजीदा हल्का आहिनि, जेके सुलझियल माण्हू आहिनि, उहे चई रहिया आहिनि त ही बॉलीवुड तरफ़ां हिकु पब्लिसिटी इंस्टंट आहे। शायदि बॉलीवुड जूं फिल्मूं हींअर नथा हलनि, तंहिंजे करे उन्हनि अहिड़ा चीप जेको आहे सो सीक्वेंसिस फिल्म में रखिया आहिनि त जीअं बॉलीवुड जो जेको पुराणो दौरु आहे उहो शाहरुख खान वारो, आमिर खान वारो, सलमान खान वारो दौरु वापसि अचे, जंहिं वक़्तु फिल्मूं तमामु घणो बिज़नेस कनि पिया। ईअं तव्हांखे ख़बर आहे, हींअर जेको साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे उहो बॉलीवुड जी फिल्मनि खां वधीक जेको आहे सो अर्निंग करे रहियो आहे, कमाए रहियो आहे। उनजो ताज़ो जेको आहे सो सबूत इहो आहे, 2025 जो जेको हाईएस्ट ग्रोसिंग फिल्म आहे उहो आहे